अॼु पंहिंजा कसम वास्ता ॾेई मूंखे वापसि वठी आए। अॼु जेकॾहिं सोढो वापसि न आणे मूंखे त या त बिजार खान जी सिसी लथल हुजे या मुंहिंजो लाश घर में अचे हा। खैर घुरंदा, खुदा जो खौफ कर, ही केड़ियूं ॻाल्हियूं पियो करी। रब साईं तोखे वॾी हयाती ॾे। मासा त अगर सोढो हिम्मत न करे हा न, अॼु हिन घर में मातम हुजे हा। भलाई ओचितो दौरो कीअं पई जो बंदूक कुल्हे में विझी वञी बिजार खान जे मथां हमलो कई। बाबा मुझे ॻाल्हि में थी जॾहिं न दुश्मन ताक़तवर ऐं चालाक हुजे न त उन दुश्मन सां हिरफत ऐं चालाकीअ सां जंग कबी आहे। जंग भाऊ साले खे जॾहिं बि कावड़ ईंदी आहे न त कंहिं बि शइ जो अॻु पुछ न ॾिसंदो आहे। शेरोज़ मक्कार ऐं वॾो साज़िशी माण्हू आहे। अदा साले त गूंगे जो बदिलो वठण वियो ऐं उनखे मछराए उनखे टांडो करे बिजार खाने जी हवेली ते मोकिले छॾियो। शेरोज़ कुझु बि हुजे पर हुन जूं ॻाल्हियूं 100% सही। भला आदि बानू जो गुनाहगार जेको बिजार खान आहे, हींअर ताईं असां हुनजो बिगाड़े छा सघिया आहियूं? हा बाबा मां तुंहिंजी इन ॻाल्हि सां बिल्कुलु मुतफ़िक़ आहियां। न्याणीअ जे इज़त जे ख़ातिर जान ॾेई बि सघिजे थी ऐं जान वठी बि सघिजे थी। बाबा अहिड़ी चिणगू ॾेई अदा खे वधीक जज़्बाती छो था कयो? जेकॾहिं अदा साले हुननि जे पोयां वियो ऐं ख़ुदा न ख़ास्ता कुझु थी पियो त पोइ असांजो छा थींदो? मूंखे कुझु कोन थींदो अदी। तुंहिंजो भाउ दोधो आहे ऐं दोधा मरण खां पोइ बि तारीख़ में ज़िंदा रहंदा आहिनि। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।